फौजी तोरे क्लास पने हथा रख बाहर कढ नहीं हां थोड़ा मथे कर दे ते हिते पुट पोइते थी ॾिसां छा हिन जाते साम्हूं बि हिन असांजी तरफ़ ॾे लुकदी ने पोइ ॾिसंदे जी साईं जेतिरो भॼणो अथई भॼ जेसि ताईं भॼंदे तेसि ताईं जेरो रहंदे मिड मास्टर देवा बिस्मिल्लाह का क्यों जेतिरो भॼणो अथई भॼ ऐं जेसि ताईं भॼंदे ओसि ताईं ज़िंदा रहंदे जेसि ताईं तुंहिंजे टंगुनि भॼण बंदि कयो त पोइ तोखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत मिलंदो मौत क्यों क्यों भाई पासे में तो उठा वञो हथ पकड़ेस वारा मुंह तो हटाए टोकरी क्यों रोलिंग क्यों तवे भगा जो थकेल भगा जो साईं पोयां अची वञो साईं पोयां अचो अचो ज़ूम कर गोली लगी तव्हांखे ज़ख्मी आयो नहीं कट मज़ो दोबारा से गोली लगी क्यों तवे तूने छा तो समझी हाँ छा तो समझी जलाल अॼु ताईं कंहिंखे का बि ग़लती माफ़ ना आहे कंदो अॼु तोखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदुसि जो तुंहिंजे दिमाग़ मां इश्क वारो भूत हमेशा निकिरी वेंदो रण गाला है ना भला पोजीशन में तो सब अदा जलाल खान खुदा जे वास्ते रहम कर मां पंजे प्यार जी तो खैरात थी घुरा हिते वे साईं होरे ॾिस ॿाहिरि ॾिस भाउ थो चई ड्रिज भाउ वे चई थो पियो अरे कर खाओ मारे सिर खलास खरीद करियो चलाजिस खलास वठस नाइट कैमरा फेस सब वञो खलास नाइट कैमरा फेस सरे क्यों खणी वञोसि वञी कमीणे खे कंहिं वाह में उछलायोसि जे जेरो बची वियो त तव्हां मां कंहिंखे बि जेरो न छॾींदुसि तूं छा बि सम्झी त हिक टके जे लोफर सां मोहबत करे असांजी इज़त
एक गोठे जे अयाम से मास्टर अजीम ये पुट न न छॾ मास्टर अजीम ये पुट बीजा खसी से हिकिड़े मास्तड़े सां मास्तड़े जे पुट सां गोली पकड़ काथे रखो काथे जो लिखे हलो हलो खड़ी वञो वचे न हलो वठी हलो अॻियां हल बुला अॻियां हल वठी हलोसि बुला अॻियां खणी वञो वठी अचो तॾहिं हुनखे उछलियोसि था वाह में खणी हलोसि गीलियोसि मरी वियो आहे न सट ने फ्रेम आउट करे फ्रेम आउट बुला हिन पासे फ्रेम आउट थियो बस मथे फ्रेम आउट थियो 9 ओके कुटो बुला गोली आया हिकिड़ी न गोली एतिरी बचलो कान गोली न हलिया न वञो खणी वञो भाउ में सुलाईंदवसि हाँ ना वाह मार पे ज़ला कहिड़ो सेंडल वठी आयो खणी वञोसि वाह में सुलाईंदवसि खणी वञोसि महीनो बि न हलियो